बाक़ी सभु हाज़िर वेठाऊं सतगुरु जी हाज़िरी में हाज़िर हां त महिर थींदी। हाणे साहिब जो हुकुम न ॿुधूं। हा बिलावल महला पंजवा। महातपत ते भई शांत पर सत पाप नाठे। अंधकूप मह गलत थे काढ़े दे हाथे। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। बिलावल सदाईं ख़ुशी। साईं बाबा जन जंहिंखे वचन वठायो ॿियनि संतनि जो बि ईअं हुयो रिवाज हो। उन संतनि जो बाबा रोज़ वचन वठी करे हिकु बिलावल में शब्द पढ़ंदा कयो कि रसी आहियूं सदाईं ख़ुशियूं हुजनि। शाम जो कल्याण खां शुरू कंदा जीव जो कल्याण शाम आहे ऐं बिलावल ते जी समापत थींदो सभा जो। वाह हा शुरू कयो। महातपत ते भई शांत। महापतत ते भई शांत। यह साहबनि जे हृदय में ही असांजे हृदय में बि आहे तपत। कामनाउनि जी वासनाउनि जी खीच बहार गरमाश लॻी पई आहिनि। ठंडक त पोइ ठहिरजी वञनि उथे 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 गरमाश पैदा कंदियूं। श्री राम श्री राम। तपत बोलेड़ी तपत महातपत। इन ॿारहीं तपत जे लाइण जी न को यूनिवर्सिटी में पढ़ाई आहे न को डॉक्टर नोट या दवा मिलती। महापत तपत ते भई शांत। सतगुरु ने अहिड़ो ज्ञान ॾिनो मन तृपत थी वियो मन संतुष्टि में अची वियो मन धीरज में अची वियो। जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा है अच्छा हो रहा है होगा वही अच्छा होगा। तू चिंतन कर प्रभु का वो चिंता करे तेरी। समा जो ही गुजर जावे याद ताको ना करो आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो। जो बनावे आप प्रभु तहाँ पर हाजिर रहो। जा बनी साहेब भली यूं सदा मुख से कहो। श्री राम श्री राम। असांजे यूपी जे संत चयो आहे गुज़री को चितवो नहीं तो नहीं आगे धरो न आस आगे धरो नास। और जो आवे सिर पर धरो जो आवे सिर पर धरो। हर भज तुलसीदास। हर भज तुलसीदास। घणी त बाबा कहाणी आहे घणी साईं त प्रोग्राम सॼो हलंदो पर घणी त बणी त परमात्मा जेकी बणाए छा थो चाहे क्षण जी ख़बर न आहे छा थींदो जेकी बणिजी पए त पोइ हिते संतनि चयो रहो बणी ते हसवार। पोइ पंहिंजे खे गंढ ॾींदे मां ॻणियो त हीअं हीअं छो थी पियो पाण बि दुखी कंदे ॿियनि खे बि दुखी कंदे पंहिंजा दुख ॿुधाए पाण खे दुखी कंदे ॿियनि खे दुखी कंदे ॿिया बि छा करे ॾींदा जेको तोसां थियणो थी वियो। राम श्री राम राम श्री राम। इहो हरि जे भॼन जो हरि जे नाम जपण जो ज़ोर संतनि लाइ आहे तोखे सहण जी शक्ति मिलंदी रज़ा में राज़ी रहण जी शक्ति मिलंदी ॿियो कोई साधन कोन्हे। हे छो थियो हे छो थियो इहा ऑब्जेक्शन कंदे पियो शोक ऐं चिंता गोरनि सां न लहंदी। जो हुआ होवत सो जाने फिर वो अपने का हुकुम पहचाने।
प्रभु जो हुकुम ही हो। हिनखे जेकॾहिं जीव खे ख़बर पइजी वञे मां हयाती में हे ई गुज़रणो आहे त जी न सघंदो। जेके बि घटनाऊं जीवन में गुज़री वियूं हुन सां बि थियो आहे, मां सां बि थियो आहे, उहो बि अस्पताल में आहे, मूंखे बि हेॾी तकलीफ़ में, पर जे साम्हूं ॾिसंदो असां हे गुज़रणी आहे त बची कीअं सघंदो। हाणे उहा शांती छा सां थींदी? हा, मां तॾहिं जो ग्रंथ साहिब पढ़ंदड़ न आहे त हाणे खां पढ़णु शुरू कयो। पहिरें अखर खे ज़ोर सां ॾिसो साहिब छा था चवनि। तव्हां वचन जे पूरे करण जी कोशिशि में न पओ। जेको वचन वठूं था कुझु त अखर मिले हृदय में, पोइ हलाइण जी शक्ति परमात्मा जे हथ में, असांजी ॿुधी जी पकड़ में त अचे। ॿारनि खे पढ़ियोसीं भई वचन सां छा वरितो यादि ई कोन्हे। हले कुझु त सत्संग असांजे पकड़ में अचे। धंधा घर छॾी वेठा आहियूं, वञा माण्हू पैसो जो हिसाबु आहे। हिते एतिरो बि न अचे त साहिब छा था चवनि, छो था चवनि। जेकॾहिं इहा पैदा न थी पोइ तुंहिंजी जाॻियल ॿुधी न आहे, तुंहिंजी बंदि ॿुधी आहे। संत बचा खातो आहिनि, संत रक्षक आहिनि, ज्ञान रक्षक आहिनि, धन गुज़रान आहिनि। छा धन तुंहिंजो गुज़रान आहे, ज्ञान रक्षक आहे। रक्षा जी पहिरियों ज़रूरत आहे। पुछी न सघंदे छा को रखिया, पुछी न सघंदे। पंजनि तत्वनि जी रक्षा खपे। तो कार्यो कयो, बरसाति पइजी वई, सभु टोप धरम भरम, काई अग्नि लॻी वई, काई तत्वनि जी घटना थी वई, छा कहिड़ो बचाव करे सघंदे। बाबो छोकिरे त सुरक्षा जी ज़रूरत आहे। हा चओ, ॿीहर चओ। महातपत ते भई पतत ते भई शांत। शांति छा सां आहे? ज्ञान सां, ब्रह्म जे ज्ञान सां, गुरु जे ज्ञान सां, आत्मा जे ज्ञान सां। श्री राम। पर सत पाप नाठे। पर सत पाप नाठे छा सां? जेके तपत में असांजा ख़्याल आहिनि उन्हनि सां उहो गुरू जे वचननि खे जोड़बो, इहो परसत करिणो आहे। सम्झ में अचे थो? परसत वचन उन सां जुड़नि, बसि कमज़ोरी ख़तमु, पाप नाठे। न त पाप ई कराईंदा पिया इहे, पाप नाश थी वेंदा। तूं ज्ञान रूपी ॿेड़ी में तूं चढ़े नथो, मन खे नथो चाढ़े, पार कीअं पवंदे? पोइ थड़ा हरि चरण, हरि जा वचन जहाज रूपनि। बोए थड़ा हरि चरण, मन चढ़े लंघिए वाह वाह। बोए थड़ा हरि चरण, चरण जाथे चे ग्रंथ साहिब माना वचन। बोए थड़ा हरि चरण, मन चढ़ लंघिए वाह। आठ पहर गुण गाए, मिल साधु संगिए वाह। आठ पहर गुण गाए, मिल साधु संगिए। बोए थड़ा हरि चरण, मन चढ़े लंघिए वाह। बोए थड़ा हरि चरण, मन चढ़ लंघिए। जेकॾहिं ईअं न कंदे त तूं पंहिंजो जीवन छा में गुज़ारियो आहे? साहिबु थोरो आईनो रखूं था, पढ़ो मत चऊं सॼो। क्यों सोया नाम विसार, गाफिल गहेलियां वाह वाह। क्यों सोया नाम विसार, गाफिल गहेलियां वाह वाह। ओ किते तो दरियाओ, वञन वहंदियां वाह। किते तो दरियाओ, वञन वहंदियां।
मोह थड़ा हरि चरण मन चढ़ लंगिए वावा मोह थड़ा वावा मोह कपड़ भोग सुगंध तन मर्दन मल्लना वावा वावा कपड़ भोग सुगंध तन मर्दन मल्लना बिन सिमरन तन छार सिर पर चलना हो बिन सिमरन तन छार ओ सर पर चलना मोह थड़ा हरि चरण मन चढ़ लंघिए बाबा मोह थड़ा हरि चरण मन चढ़ लंघिए बाबा मोह थड़ा भोग भोग अनेक बिन नामे संजिया वाह ओ भोग भोग अनेक बिन नामे संजिया ओ हर के भजन बिना सो मर मर रुनिया हर के भजन बिना सो मर मर लिया ओ बोए थड़ा हरि चरण मन चढ़े लंगिए बोए थड़ा हरि चरण मन चढ़े बाबा बोए थड़ा बाबा महाबिखम संसार जे महातपत जे महाबिखम संसार विरले पेखिया महाबिखम संसार विरले पेखिया ओ छूटन हर की शरण लेख नानक लेखिया ओ छूटन हर की शरण लेख नानक लेखिया वो थड़ा हरि चरण मन चढ़े लंगिए बाबा बोए थड़ा श्री राम। हाँ सर भजन साहब ने हाँ अंधकूप मह गलत थे अंधकूप हे अवजार जो संसार अंधो चवाए जैसे बनो न हुजे बनो न हुजे तो परे खां वो खूह नज़र न ईंदो न जेसिताईं ओर न पुॼंदो तेसिताईं हिकु बि तकिड़ो वियो पियो राम सभु कोन्हे खूह में पहुतो थो वञे हिकिड़ो सलोक आम परचल ते थुक बोदासीं पोइ जन नीति शास्त्र पढ़िया त ख़बर पइजी वई जगत की भेंडा चाल जगत की भेंडा चाल चलते के पीछे चले भेंडा माना भेड़ियूं रिढा हिक जे खॾ में किरदियूं त ॿियूं खॾ में किरदियूं जगत की भेंडा चाल चलते के पीछे चले परमार्थ न संभाल मुंहिंजो भलो छा में आहे देखो जगत की यह रीत जगत यह रीत छो थो करे कोई जवाबु कोन्हे हो जे करे थो और हुनजी स्थिति अहिड़ी आहे तूं छो थो करे भाई छा करिणो आहे जेके संत हलनि उहो हलिणो आहे जेके संत चयनि सो बि उहो हलिणो आहे जेके कनि उहो न हलिणो आहे चयनि जेके बसि आॻियां कनि श्री राम कीअं मिलंदा तुंहिंजे तुंहिंजे भले लाइ चवंदा संतनि वटि पहुचनि सयूं हा 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 अंधकूप मह गलत थे काढ़े दे हाथे कढी रखियो मूंखे कढी वरितो
बचा 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 हेॾे बसि हेॾे श्री राम श्री राम। हा हा ओए हमारे काॾे दे हाथे जी हथ ॾे कढियऊं हथ माना वचन प्रभु जी कृपा तॾहिं सम्झो जॾहिं प्रभु जे ज्ञान रूपी शब्द असांजे मन रूपी मथे ते पए मन माना ख़्यालु ज्ञान जा बि शब्द आहिनि अज्ञान जा शब्द आहिनि उन ज्ञान जो शब्द असांजे अज्ञान जे मथे ते पए मन प्रकाशक थी पए बसि इहा कृपा आहे न त सॼी उमिरि मथे ते हथ रखाईंदे मथे टेकींदे उमिरि पूरी हुई सवाइ मन खे ख़ुशि करण जे मन प्रकाशक न थियो हेतिरा साल थिया आहिनि संत जे संग कंदे ॾिसण बोइ कान ईंदी आहे अरे 70 फ़ाइदा साधु जे संग में आहिनि साधु के संग मुख उजल होत साध के संग मुख उजल होत साध संग मल सगली खोत साध संग मल सगली कोत साधन जे संग में अज्ञान रूपी मल उनखे नाश कयो अथई तॾहिं हुनजे मुख मां वाणी अज्ञान जी निकिरंदी न ख़ुशबू त न निकिरंदी हिन अर्थ खे हेठो खणणो आहे साध के संग मुख उजल होत मुख उजल कीअं थींदो साध संग मल सगली खोत अज्ञान जी नाश करे छॾियो जो ज्ञान ई ज्ञान हलंदो ज्ञान ई ज्ञान हलंदो अरे गुरमुख बसि मथे मथे हुजे न मथे मथे हुजे न तूं समाज में वेहो तूं मना न आहे हल चल पर न तूं सां हीअं न ख़्याल में जुड़ी न वञ न समाज काॾे थो वञे कतर में वञी रहियो आहे इहो संतनि खे दृष्टि विझो त ख़बर पइजी वञे समाज किथे बीठो आहे राम 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 पाण बि गॾु थींदा पिया बसि एकता कयो इहो कॾहिं आवाज़ु नथो हले संतनि जो संग कयो इहो लफ़्ज़ नथो अचे अरे हिकदमि ज्येष्ठा थिया पान बाबा तोखे परवाह करणी पवंदी संतनि जी शानो थी सिंधी संतन ॻाल्हि चलो असांजी ॿुधी रूपी अखियूं खोलनि हा ओए हमारे साजना हम उनकी रेन जंहिं पुरुषनि मां असांजे तपत शीतल थिए मल नास थिए उहे मुंहिंजा सॼण आहिनि मां उनजो धूड़ आहियां जेके वचन चइनि मां पंहिंजे मन खे मलिया हे मुंहिंजा मन तोखे हीअं रहणो आहे संत हीअं चवनि था संत हीअं चवनि हा जिन बेटत होवत सुखी जीव दान देन जीअ खे जनम मरण दोह मोह नाहे जन्म मरण दोह में जन परोपकारी आहे जन पर उपकारी आहे जीअ दान दे भक्ति लाइनि जे दान दे भक्ति हर शइ लाइन मिलाए हर्ष्यों जीअ खे दान ॾिनो भक्ति जी हरी सां लाइन मिलाए छॾियो त संत असांजा उहे साजन हा चओ छो कर जी जिन बेटत भेटत आहे होवत शास्त्रोकृत शब्द सर्वन मनन निध्यासन साक्षात्कार पहिरियों ॿुधे कन सां पोइ मन सां मने पोइ ॿुधी सां उनखे निश्चय में करे हले उनखे भेटणु चइबो आहे ईअं संतनि जा वचन ॿुधे मने हले जेकॾहिं भेटींदो हा जिन भेटत होवत सुखी सदाईं सुखी रहंदो मन में सदाईं सुख ई सुख रहंदो हे त ॿाहिरि सुख जा वास्तो न आहे निर्गुण उपासना आहे मन करके सदाईं सुखी रहंदो केॾो बि कष्ट में आहे शरीर बसि मन करके सुखी आहे उनजे बाद औफ नथी निकिरे असांखे ख़्यालु थो अचे उनखे ख़्यालु बि कोन्हे दुख जो जिन भेट त होवे त सुखी बसि वरी वरी असांजो ख़्यालु फिरींदो हेॾो सुख ॾे हिन सुख जा वास्तो न आहे पुंजनि जो फल आहे हो ज्ञान जो सुख आहे सदाईं क़ाइमु आहे श्री राम हा जी दान देन विषम पितामह शिवरनि जी सहजा ते चढ़े पिया आहिनि तीर कीअं भॻवान भाई संभो कीअं भाई जीअ खे दान ॾियनि था श्री राम हा परा पूर्व ला लिखिया मिलिया अब आए अरे परा पूर्व ला लिखिया हिते जेके वेठा आहियूं पंहिंजे भाग में लिखियलु आहे तॾहिं वेठा आहियूं न मिलिया अॻे लिखियलु हो हाणे मिलियो आहे अचे हा हितां ॿाहिरि निकितऊं छा चवंदा ॾाढो आनंदु आयो काॾे आनंद
और आनंद खे वधाईंदो रहणो बाबो। हृदय में ज्ञान हूंदो त सुख रहंदो, शांति रहंदी, आनंद रहंदो। पर ज्ञान भुलियो त आनंद छॾे हली वेंदो न। ये ॿारहों पोइ शब्द जो रस थी वियो, कन रस थी वियो, विषय रस थी वियो। श्री राम श्री राम। हा। वसत संग हर साध कै पूरन आसाए। साधन जे संग में वेह वञे हिते। हा ॾाढो सुठो, ठीकु सां चई। हिते वस्तु गॾे अखर साॻा ई आहिनि। वस्तु माना वस्तु, बसत अखर साॻा आहिनि। उचार करण जो साधन जे संग में वेंदे वञी तुंहिंजा आसां पूरन थी वञनि। उन पुरुषनि खे पुछो जंहिंजूं पूरियूं थियूं आहिनि। साईं हिकिड़ो प्रशन करी वेंदा आहियूं, संतनि वटि एतिरा प्रशन जा जवाब मिली वेंदा आहिनि। कंहिं सां थियो आहे इहो? कोई आज़माइश में पियो आहे? तूं संतनि वटि पहुच साईं, चुप करे वेही रहो बसि। तूं पंहिंजे कामड़ा न ॼाणा, सभु पाण तोखे रस्ता मिली वेंदा। श्री राम। बेटत संगर सां बसत संगर साध के पूरन आसा। हा। भय बिन से तेह लोक के। टिनी लोकनि जो भउ ख़तमु थी वेंदो। श्री राम। श्री राम। पहिरें शास्त्र जी नीति में पढ़ाईंदा हुआ। जेके धर्म ते हलंदा उहे ब्रह्मपुरी, विष्णुपुरी, शिवपुरी में पहुची वेंदा। पर धर्मार्थ करे जेको धर्म खां हटंदो, नरकेस परे दुखी दुखी रहंदो। पर सदाईं सुखी रहे, मन करके दुखी दुखी रहंदो, धर्म ते न आहे त। पुण्य जन्म में सोपचात घरे, वरी जनम वठंदो चंडाल जे घर में। ॿार सूंह त सॼो मोह थी करे जीवन गुज़ारे छॾे। श्री राम। श्री राम। धर्म सर्व सुख खान जान। धर्म सर्व सुख, सभिनी सुखनि जी खान आहे। सभु को हितकारी, सभ जो भलो कंदड़ आहे। धर्म धरे बुधवान निरंतर चित मुंझारी। धर्म सर्व सुख हेत, निखल किल कलमल खोवत। तीन देव के देश धर्म कर प्राप्त होवत। टई देव धर्म वारनि खे राम। श्री राम। टिनी लोकनि जो भउ ख़तमु थी वेंदो। लिखियो अथऊं उन ताईं पुॼंदे वरी बि तूं हेठि लही सघंदो आहीं जेसिताईं तोखे केवल मुक्ति न मिलंदी। हा। सा स्वदेश सामीप, सा लोक, सा देश, सामीप्य, सारूप्य, हो पिछाड़ी सायज्य, मुक्तियूं दर्जा पंहिंजा। हा। भय बिन से तेह लोक के पाए सुख थान। पाए सुख थान। हा। दया करी समरथ गुर बसिया मन नाम। सतगुरु बख़्शिश कई नाम जी बस सभु कार्य समझियो। अंधारे खे पंहिंजो करे तो सोच रखे नथो करे। ओ गुरु माना रोशनी ज्ञान तो उनखे मौतो नथो ॾे पटो। राम। श्री राम। हा। नानक की तू टेक प्रभ तेरा आधार। तूं टेक आहे प्रभु, तुंहिंजो आधार आहे। प्रभु जी कहिड़ी एड्रेस आहे? संत जेके चवंदा अंतर्मुखी थिए बसि नाम सां प्यारु कर, तुंहिंजो कल्याण थींदो। हा। करण कारण समरथ प्रभ हर अगम अपार। करण सभिनी ठाहियो आहे, कारण बि उहो आहे। कंहिंखे छा थो कराए, कंहिंखे छा थो कराए। समर्थ आहे, अॻु मां लखियो न वञे, अपार आहे। बोल गुरु नानक देव।